बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो, शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ 133 क़िस्तूं असां तव्हांजी ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 134 सां तव्हांजी ख़िदमत में। क़िसो असांजो साॻियो हले पियो दलीला ऐं उनजी धीअ ज़ैनब जो। दलीला वॾी मकरेलण पोड़ी हुई, जंहिंजो असां तव्हांखे 3 क़िस्तूं ॿुधाए चुका आहियूं। हाणे गुज़िरियल क़िस्त में असां तव्हांखे ॿुधायोसीं त उन जेको शिकार कयो, उन खां पोइ वरी उहा निकिती शिकार जी ॻोल्हा में। शिकार जी ॻोल्हा में निकिती, हिकिड़ी घिटीअ में आई। वॾा शादमाना लॻा पिया, दौल दमामा लॻा पिया। ख़बर पियसि त हिकिड़ो बगदाद जे ताजरनि जो सरदार आहे, उनजी धीउ जी शादी आहे। हे उते आई, उते वॾो मेलो लॻो पियो हुजे। हिन ॾिठो त उन मलक तजार जो नंढड़ो पुटु हुजे, उहो उनजी बानीअ खे हंज ते हो। उन खां पुछई, उन चयसि त छाजी ख़ुशी आहे? उन ॿुधायसि त अॼु शादी आहे मलक तजार जी थी। हिन दिलि में चयो त अॼु तुंहिंजो मकर तॾहिं मञींदसि। पाण खे चई जो इहो छोकिरो हितां फॿा, इहो छोकिरो न फॿाई त पोइ तुंहिंजे उस्तादीअ ते हेक। हिन छा कयो, जो मकर त हुयुसि, ईअं अला अला करे ऐं पंहिंजे खीसे मां हिन हिकिड़ो पितल जो सिको कढियो, जेको दीनार जेतिरो हुयो। हिन छा कयो, जो सिको कढी, अला अला करे सिको कढी ऐं हुन बानीअ खे चई त वठि हे दीनार, पंहिंजे मालिक ॾे खणी वञ। उनखे चयईंसि त मां बि हिकिड़ी अलाह जी बानी आहियां, तुंहिंजी ख़ुशीअ में मां शामिलु आहियां, छो जो तुंहिंजो मूं ते हिकिड़ो अहसान थियल। बाक़ी शादीअ जे रस्मुनि में मां बि ईंदसि, मुंहिंजियूं धीअर बि ईंदियूं, ऐं पोइ असां अञा तव्हांखे जेके ॻाइण वॼाइण वारियूं हूंदियूं उन्हनि खे असां इनाम ॾींदासीं। कनीज़ चयसि मूंखे नंढड़ो ॾिनो अथनि त इनखे खेॾाए, सो मां कान थी वञा ऐं तूं पाण वञी ॾेई आ। हिन चयसि त इहो नंढड़ो भला मूंखे ॾे त मां थी हिते परचायांसि, तूं वञ रुॻो हे ॾेई अचो हिनखे। कनीज़ हिनखे नंढड़ो ॾिनो। कनीज़ खे हिन उहो सिको पितल वारो दीनार करे ॾिनो। जीअं कनीज़ अंदरि वई त हीअ नंढड़े खे खणी ऐं निकिती ॿाहिरि। हिकिड़ी घिटी में आई। हिन छा कयो, जो हुनजा कपिड़ा भला पातल हुअसि, उहे कपिड़ा बि लाथईंसि, मुंडियूं ऐं हार वग़ैरह पातल हुया, छो जो अमीर जो ॿारु हुयो, उहे बि सभु हिन लाथा। हाणे छोकिरो कारे कयां? दिलि में चई त न, अञा तरस। कनीज़ खां त तो हे छोकिरो खसियो, पर हाणे हीउ छोकिरो 1000 दरहम में वरी खपाइणो आहे। अहिड़ी का अटकल कई। उहो छोकिरो खईं, कुल्हे ते आई सोनारनि जे बाज़ार में। हिकिड़ो यहूदी सोनारो हुजे, उन जी दुकान ते आई। नाले जी ख़बर हुअसि, उन जी दुकान ते आई। ऐं उहो यहूदी जेको हुयो, उहो वरी हिन मलक तजार जंहिंजी शादी पई थिए धीउ जी, उन जे पाड़ेसरी हुयो, गॾु हिननि जा घर हुआ। सो हीअ सायो करे आई बि उन वटि। दिलि में चई त अॼु इन यहूदीअ खे फुरणो आहे। हीअ जीअं यहूदी जे दुकान ते आई त यहूदी ॾिठो त हिनखे छोकिरो आहे, ऐं यहूदी सुञाणे वियो त हीअ मलक तजार जो पुटु आहे। इहे बि वॾी पैसे वारो हो। हीअ जो आई दुकान में त पुछियोसि यहूदीअ त छा खपई? हिन चयसि त मलक तजार जो पाड़ेसरी तूं आहे न? चई त हा। पोड़ी चयसि त तोखे ख़बर हूंदी त अॼु मलक तजार जे धीउ जी शादी आहे, रस्मूं हलनि थियूं पियूं, थोरा ॻह खुटी पिया आहिनि, मूंखे कंगण खपनि, वालियूं खपनि, मतिलबु ॻह अंदाज़ो लॻाए मुंडियूं 1000 दीनार जा
इन ॻह हुनखे चयो। हुन ॾिठो त मलक तजारा जो पुटु अथसि गॾु। मलक तजार पैसे वारो आहे, सुञाणे पियो उन छोकिरे खे। 1000 दीनार जूं अंदाज़नि हिननि खां ॻह कढाया। हुन ॻह कढिया। हिन चयसि त मां इहे ॻह ईअं न खणंदीसि, मां खणी वेंदसि घर। उहे जेके पसंदि आया त उहे रखंदासीं, उन्हनि जा पैसा बि मां अची तोखे मोटी ॾींदुसि। हीअं कर तेसि ताईं छोकिरो मां हिते विहारियूं थी वञे, छोकिरो विहारियूं थी वञे। हुन चयो हाणे मलक तजार जी नौकिरियाणी आहे, मलक तजार त बाक़ी छा उनजो पुटु, का ॻाल्हि कान्हे। यहूदी चयसि ठीकु आहे, भले विहारे वञ छोकिरे खे। पोड़ी वाह हुन खां उहे ॻह वठी थोरो अॻिते वञी खणी घिटी मटी सिधो आई पंहिंजे घर। धीउ जो ॾिठुसि, अमां ॾे ख़बर वरी छा करे आई आहीं? पोड़ी चयसि ॻाल्हि ई न पुछ। मलक तजार जो पुटु फॿाए आई में, उन जा कपिड़ा ॻह गठा उहे धार खयमि। वरी ॿियो धा इहो हिन जो हिकिड़े यहूदी वटि वञी उनखे 1000 दीनार में गिरवी रखी आई। छोकिरी चयसि अमां तूं त मौत कंदी थी वती, अहिड़ा पई थी फॾा कंदी वती, सो हाणे त असां हिन शहर में रही बि कोन सघंदासीं। तूं चुप करे वेह, तूं ड्रिजो न। हे ॾाढी पोड़ी ख़ुशि पई थिए, धीउ खे ॾेखारियईं ॻह गठा। होॾां उहा बानी वई, जंहिंखे बानी खे ॾिनई सिको, बानी वई अंदरि वञी मलक तजार खे चई त ॿाहिरि हिकिड़ी अलाह वारी आई आहे, सो सलाम पई थी ॾेई, तुंहिंजे धीउ जी शादीअ जो ॿुधो अथई त उन ख़ुशीअ में शरीक बि थी आहे। चए थी त मां शादीअ जी रस्मनि में पाण बि ईंदसि, पंहिंजूं धीअर बि वठी ईंदसि, ऐं फ़िलहालु हे इन ॻाइण वॼाइण वारनि जे लाइ इनाम बि ॾिनो अथई। हुन चएसि इन खे त छॾ, छोकिरो किथे आहे? चई त मां छोकिरो त उन पोड़ी वटि छॾे आई आहियां, पोड़ी वटि छॾे आई आहियां, मूंखे इनाम ॾिनई त तकड़ में हे रॻो इनाम अथई। हिन हथ मां कढी जीअं हुननि खे ॾिनो त हुननि त ॾिठो त भला दीनार त न आहे, हे त पितल जो सिको आहे। अड़े भाॻी हे पितल जो सिको आहे, हे इनाम छाजो आहे? छोकिरो त वञ छोकिरो नी ॻोल्ह। कनीज़ ॿाहिरि अचे ॾिसे त न छोकिरो न पोड़ी, वठी कनीज़ दाहूं करणु लॻी। कनीज़ जो दाहूं कयूं त सभु निकिरी आया, सेरा राग रंग पे हलिया, सॼो माहौल ई मट थी वियो। मलक तजार ॿाहिरि निकितो, हेॾे होॾे गिटियुनि में नौकरनि चाकरनि खे भॼाइनि। भॼंदे ॻोल्हींदे मलक तजार बाज़ार में आयो। ॾिठईं त यहूदीअ जे दुकान ते इन जो पुटु नंढड़ो, लटा बि कोन्हनि से पातल, वेठो आहे। चढ़ी आयो मथे, चढ़े हे त मुंहिंजो पुटु आहे। यहूदी चयसि त हा। हिन खणी खयूं, ॾाढो ख़ुशि पियो थिए। इहो बि ख़ुशीअ में हिन कोन पुछियो त कपिड़ा हिनखे आहिनि या न, या हिन जा कपिड़ा काॾे जा। हिन जीअं छोकिरो खणी वञे पियो त यहूदी हिनखे ॿांह खां पकिड़े, चई यार ख़ुदा खां टिजो, इहो छा थो करे? मां न त ख़ाली फेरे वठी हलंदुसि। चई बा छा आहे, ख़ैरु त आहे? यहूदी चयसि बा पोड़ी आई, तुंहिंजो पुटु रखी वई आहे हिते, 1000 दीनार जा मूंखां ॻह वठी आई आहे, ॾे छोकिरो हिते अथई, मां मोटी अची थी पैसा ॾिए। सो जेकर हीअं न करे हा त मां हुनखे ॼाणा छा? मूंखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजे लाइ थी वठे, तुंहिंजो छोकिरो खणी आई तॾहिं मां हुनखे ॾिना। हिन चए तूं चरियो थियो आहे छा? तोखे ख़बर न आहे त मूंखे ॻहनि जी ज़रूरत कहिड़ी आहे? मुंहिंजे धीउ खे ॻहनि जी ज़रूरत कहिड़ी आहे? मां जो हेॾो धीउ जो प्रोग्राम पियो कयां त ज़ाहिर आहे मां बंदोबस्तु कयो हूंदो न। छोकिरे जा कपिड़ा ॾे मूंखे। यहूदी दाहूं करणु लॻो, अड़े ता मुस्लमान मुंहिंजी मदद कयो। हिन जो दाहूं कयूं, एतिरे में हो गॾह वारो, हू रंग वारो, सौदागर, उहे टई बि पोड़ीअ खे पिया ॻोल्हींदे उहे बि अची हिते पिया था। हिननि खां पुछियो न, ॾियो ख़बर छा थियो अथव, छा ते जहिड़ो लॻो पियो आहे? ॿिन्ही ॻाल्हि कई। ताजर ॿुधायो त भाउ मुंहिंजो पुटु जेको आहे सो हिते यहूदी वटि हुयो। यहूदी चयो त भाउ जेको आहे पोड़ी मूं वटि रखी वई आहे 1000 दीनार में। हिननि जो इहो चयो त हुननि वीचारनि सां त ठगी हुई, हो त पोड़ीअ खे ॻोल्हनि पिया। हिननि चयो न दा तव्हां न विढ़ो, तव्हांजो एॾो न आहे, इहा माई वॾी ठग आहे, असां सां वॾी ठगी करे वई आहे, असां पाण हिनखे पिया था ॻोल्हियूं, असां सां पाण इहा वॾी ठगी करे वई आहे, सो असां पाण हिनखे पिया था ॻोल्हियूं। तजार चवनि था त हाणे मूंखे त पंहिंजो पुटु मिलियो आहे, बाक़ी हाणे पोड़ी हथु आई त पोड़ीअ खे ॾिसंदुसि, मूंखे छॾियो त मां वञा। हे फ़िलहालु त उनखे पंहिंजे पुट खे खणी वियो घर, छो जो हिनजे घर में शादीअ जो प्रोग्राम हो। हाणे यहूदी खे बि ख़बर पइजी वई त माना मलक तजार जो ॾोह न आहे, पोड़ी ठगी करे वई आहे, हिन जो पुटु बि उहा करे वई।
सो हाणे मलक त जार रखी त मां कुझु नथो करे सघां, उनजो ॾोह ई न आहे। यहूदी पुछनि त यार पोइ हाणे ॾियो ख़बर, हीअ पोड़ी त वॾी ख़तरनाक आहे, तव्हां सां बि ईअं करे वई आहे? हा भाउ असां सां बि ईअं करे वई आहे। पोइ भला ॾियो ख़बर हाणे काॾे पिया था वञूं? हुननि चयो त असां पिया था हिन पोड़ी खे ॻोल्हियूं, पर असांखे हथु नथी अचे। धंधा धाड़ियूं छॾियूं, ॿियो टियों ॾींहुं पिया था ॻोल्हियूं, पर पोड़ी लभे कान थी। यहूदी चवनि यार हाणे मूंसां बि ठगी करे वई आहे, 1000 दीनार, भला मूंखे बि पाण सां गॾु खणो। पर ॾियो ख़बर तव्हां मां केरु हिन पोड़ी खे सुञाणींदो आहे? गॾ वारे चयो दादा मां हिनखे चङी तरह सुञाणियो, मां हिनखे चङी तरह सुञाणियो। यार पोइ हाणे मूंखे बि गॾु खणो, दुकानु बंदि थो कयां, हलो त हिन पोड़ी खे ॻोल्हियूं। अदा हलो, यहूदी बि हिननि सां गॾु। थोरो अॻिते हलिया त यहूदी चवनि त यार हाणे ॻाल्हि हिकिड़ी ॿुधो, जे हूंदासीं सभु गॾु न, पोड़ी असांखे ॾिसंदी, सुञाणे वेंदी, भॼी वेंदी, कोन पकिड़े सघंदासीं। मुंहिंजी सलाह मञो त हर को अलॻि अलॻि को कहिड़ी घिटीअ में वञी हिनखे ॻोल्हे। पोइ सभु वरी फिरी गिरी हिकिड़ो हजम जो दुकानु हो, चई त उते अची पाण में मिलंदासीं। हा त इहा सलाह सही। ईअं करे हर को अलॻि अलॻि घिटीअ में वियो। हे निकिता घिटियुनि में, पोड़ीअ खे बि मज़ो कोन पियो अचे, पोड़ी वरी ॿिए शिकार जे तलाश में निकिती। पोड़ी बि निकिती हुन घिटीअ मां, हुन घिटीअ में रुॻो नुस्ख़ो होसि त किथे को दाव हणां, हेॾा हे बि हिनखे ॻोल्हनि पिया। ईअं इतफ़ाक़ अहिड़ो थी वियो जो जेको गॾह वारो हुयो उन घिटीअ में, जंहिं घिटीअ में गॾह वारो, पोड़ी बि उन घिटीअ में, गॾह वारे हिनखे सुञाणे वरितो। गॾह वारे जो सुञाणे वरितोसि, गॾह वारे डुकी वञी हिनखे पकिड़े। ख़ुदा जी मार पवई, हे हेॾो ज़ुल्म कंदी वरिती। पोड़ीअ चयो छा आहे, छा आहे? चई त मुंहिंजो गॾह। मुंहिंजो गॾह। पोड़ी चए सभा तोखे पंहिंजो गॾह खपे या माण्हुनि जो सामान खपे? हुन चयो त मूंखे रुॻो पंहिंजो गॾह खपे। हिन चयसि, पोड़ीअ चयसि त मां ॾिठो त तूं आहीं ग़रीब, तंहिंजे करे मां तुंहिंजो गॾह उहो जेको फलाणो हजम आहे न उन वटि रखी बीहारे आई आहे। हाणे हीअं करे तूं हिते बीह त मां वञी थी हुनखे चवां त उहो तुंहिंजो गॾह तोखे ॾे। हिनखे हुते बीहारे पाण वई उन हजम ॾे। हजम ॾे वई, छा कंहिंजो हजम वटि वञी हिन हजम जा हथ पकिड़े उनखे चुमियूं ॾियणु लॻी ऐं रोअणु लॻी। हुन चयसि ख़ैरु त आहे? पोड़ीअ चयसि अबा इहो जेको न परियां बीठो आहे, उहो जेको गॾह वारो बीठो, इहो आहे मुंहिंजो पुटु, ॾाढो बीमार हो, नज़ले जी तकलीफ़ हुअसि, नज़लो हिनखे ॾाढो। अबा मां बि वॾो वसु कयो पर फ़र्क़ु न पियुसि। उन जे करे माना नज़ले जे करे दिमाग़ ते नज़लो चढ़ी वियो अथसि, माना हिन जो दिमाग़ में ॼण हिकिड़ो खलल अची वियो आहे, दिमाग़ु ख़राबु थी वियो अथसि। अॻ में हे गॾहनि जो वापारु कंदो हो, गॾहनि जो वापार जो कंदो हो, हाणे जो हुनजो दिमाग़ु ख़राबु थी वियो आहे त जेॾीमहिल तेॾीमहिल पियो थो चए त मुंहिंजो गॾह, मुंहिंजो गॾह, उथंदे वेहंदे रुॻो इहा अथसि। पोइ वरी मां हिकिड़े हकीम खे बि ॾेखारियो, उन चयो त मां हिन जो दिमाग़ु थी वियो आहे ख़राबु, सो हिन जो इलाजु ॿियो कोन्हे। हिन जा साम्हूं वारा जेके ॿ ॾंद आहिनि न, इहे ॿ ॾंद कढाईंसि ऐं हिनखे कन ते उहो ॾींहुंसि ॾंभ, कन ते ॾंभ ॾींदीअसि ऐं ॿ ॾंद कढाईंदीअसि त अलाह कंदो हे सही थी वेंदो, ॿियो हिन जो इलाजु न आहे। सो अबा मां तो बि वटि आई आहियां उमेदु खणी, हाणे हीअं करे, ईअं कोन ईंदो, हीअ वठि दीनार तोखे मां ॾियां थी, वञ इन खे वञी चयो त तुंहिंजो गॾह मूं वटि आहे, छो जो चवें थी त उहो रुॻो चवंदो आहे मुंहिंजो गॾह, मुंहिंजो गॾह, गॾहनि जो कंदो वापारु। हिन चयो ठीकु आहे। हिन हजम वटि दुकान में ॿ शागिर्द हुया, हिन हिकिड़े खे चयो त हीअं कयो जो ॿ शीखूं गरम कयो, ॿ शीखूं गरम कयो। पाण आयो ॿाहिरि, हुन साम्हूं गॾह वारो बीठो हुजे, हाणे उन वीचारे खे त ख़बर कान त पोड़ीअ छा वञी प्रोग्राम करे आई आहे।
हुनखे चई त तुंहिंजो गॾु मां उते बीहारे आई हुयसि सो तरस त मां हुनखे चवां थी तोखे गॾु ॾिए थो सो हे ॿाहिरि अची हुनखे सॾु कई गॾु वारे खे पोड़ी हुनखे पैसा ॾेई पोड़ी वई आहिनि गॾु वारो जो हिनजे वेझो आयो त हुनखे चई त भाउ तुंहिंजो गॾु मूं वटि आहे गॾु मूं वटि आहे अचु त मां तोखे गॾु हुजां हुनखे जे लिखी त पोड़ी हिनखे चयो आहे मूंखे गॾु ॾिए थो हिन सां गॾु आयो उते दुकान सां गॾु वरी हिकिड़ो अंदरि कमिरो हुयुसि उन में हिनखे वठी वियो जीअं हुन हे अंदरि टपियो त हिन छा कयो जो खणी गॾु वारे खे धसे गॾु वारे खे धसे हुनजा हथ ॿधई सॾु कई शागिर्दनि खे पकड़ सां हिन जा ॿ ॾंद कढियनि छोकिरनि शीखूं गरम कयूं उन सां हिन जी ॿिन्ही कननि ते ॾंभ ॾिनो हिन पे कयूं दाहूं हुननि जे लेखे इहा ई त हिन जो दिमाग़ु ख़राबु आहे मां पाण वठी आई त हकीम इहो चयो आहे सो हे त हुन ते ॻाल्हि ई कोन पिया कनि नेठि हिनखे ॾंद बि भॻनसि ॾंभ बि ॾिननिसि पोइ जो हिनखे छॾियुनि त हिननि खां पुछियो त भला हे ज़ालिम तव्हां मूंसां छा कयो हुन चयो भाउ असां छा वरी छा कयो असां तुंहिंजी चङाई कई तुंहिंजी माउ त असांखे चयो त वीचारो चरियो थी पियो आहे दिमाग़ु ख़राबु थी पियो अथसि जेॾीमहिल तेॾीमहिल पियो थो चई त मुंहिंजो गॾु सो उन जे करे हुन चयो त हकीम ॾसु ॾिनो आहे हकीम चयो आहे त हिन जो इलाजु ईअं थींदो हकीम चयो आहे हिन जो इलाजु ईअं थींदो सो असां ईअं सम्झी ॾियणु तुंहिंजी चङाई कई आहे हे हिन सां वेहणु लॻो हे हिन सां वेहणु लॻो हे हिन सां वेहणु लॻो हे विढ़ंदे विढ़ंदे ईअं दुकान खां ॿाहिरि निकिरी आया पोड़ी परियां घिटीअ में का बीठी हे जीअं जे ॿाहिरि निकिता पोड़ी अंदरि आई हिन जे कमरे में जेको कम जो सामान हुयुसि उहो खणी पोड़ी वरी वठी थी उतां भॼे हजम जो मोटे दुकान में ॾिसे त दुकान सॼो ख़ाली वरी आयो गॾु वारे खे अची ॻिचीअ खां पकिड़े अड़े माणे काॾे वई माणे खे वठी आहे हो चए बा मुंहिंजी माउ कान्हे का बड़ा ज़ाल बि मूंसां अॻ में बि न ठगी कई अॼु बि मूंसां ठगी करे वई आहे ॿियनि सां ठगी कई अथई मुंहिंजो गॾु खाई वई आहे मां त गॾु पे ॻोल्हियो हिननि जी जो इहा लॻी पई हुजे एतिरे में साईं साॻो रंग वारो बि यहूदी बि सौदागर उहे बि अची थिए पिया था छो जो सभिनी प्रोग्राम ठाहियो त इन हजम वटि ईंदासीं उहे बि अची थिए पिया था ॾिसनि त भाउ हजम जेको आहे सो गॾु वारे सां वठा लॻी पई अथसि गॾु वारे खे ॾिठनि त उन ग़रीब खां रतु पियो थो वहे कननि ते दाग़ लॻा पिया अथसि अड़े भागा हे तोसां छा थियो तूं त पोड़ी खे ॻोल्हण वेही वीचारो रोए बि हिननि सां सॼो ॿुधाई जे मूंसां हिन हजम इहो ज़ुल्म कयो हजम बि कसम खणे त मुंहिंजो ॾोह कोन्हे पोड़ी आई पोड़ी चयो त हे मुंहिंजो पुटु आहे पैसा बि असांखे ॾेई वई मुंहिंजो ॾोह न आहे हाणे हजम खे बि ख़बर पई त पोड़ी ठग भला मूंसां बि ठगी करे अदा हलो मां बि तव्हां सां गॾु हजम दुकान बंदि कयो हलो त शहर जे वालीअ ते था हलूं असांखां पोड़ी कान लभंदी पोड़ी जी लभे थी त वरी बेईमाना ठगणा वरी बि ठगी करे थी वञे तंहिंजे करे हलो शहर जे वालीअ ते था हलूं उन खे हली चओ सभु गॾिजी वरी आया शहर जे अमीर वटि अब हाणे असांजो इंसाफ़ कर वालीअ चयो त यार हाणे तव्हां को पार पतो को सबूत अहिड़ो को ॾियो कोन था हाणे शहर में केतिरियूं पोड़ियूं मां कहिड़ी पोड़ी पकड़िया तव्हां मां भला केरु हुनखे सुञाणे थो गॾु वारे चयो दादा मां सुञाणियांसि पर इहो आहे त मूंखे 10 सिपाही गॾु ॾे मूंखे 10 सिपाही गॾु अमीर हिनखे 10 सिपाही ॾिना ॿिया माण्हू हिन जे पोयां वरी इहे घिटियुनि में घुमंदा वञनि ईअं घुमंदे हिननि खे पोड़ी हथ अची वई हाणे जो घणा हा पोड़ी हिननि खां भॻी कान पोड़ी खे खणी पकिड़े पोड़ी ॾाढियूं दाहूं कयूं पर पोड़ी खे पकिड़े ऐं शहर जे वाली वटि वठी आया हुनजे महल ते वटि हिनखे वठी आया हाणे हिते ॿाहिरि बीठा हुजनि त वाली ॿाहिरि निकिरे अंदरि नियापो कनि
वाली ॿाहिरि निकिरे त हे पोड़ी हुन जे साम्हूं पेश कई। हुनखे को पंहिंजो कमु हुयो, हुन लाइ त शहर में खोड़ मसइला हुया, खोड़ शिकायतूं हुयूं, रुॻो का इहा हिकिड़ी शिकायत कान हुई। उहो अंदरि वेठो हुयो, चङो टाइम हिननि खे थी वियो, पर उहो अमीर ॿाहिरि निकितो कोन। हिननि खे बि चङो टाइम थियो इंतज़ारु कंदे कंदे। हिन सां गॾु जेके सिपाही हुया उन्हनि वीचारनि को राति जो बि ड्यूटी कई हुई, वरी जो हिन सां गॾु ॾींहं जो निकिता, थकल हुया ॾाढा, वेठा इंतज़ारु कंदे कंदे ईअं भित खे टेक ॾेई हुननि खे हुते निंड वठी वई। पोड़ी ॾिठो त सिपाहियुनि खे जो निंड वठी वई आहे त पोड़ी मिखिर करे पाण बि अखियूं ॿूटण लॻी। पोड़ी अखियूं ॿूटण लॻी, हो बि यको इंतज़ार में वेठा हुआ, माना सभिनी खे निंड वठी वई। हिते गॾह वारो ऐं हिन सां गॾु ॿिया जेको रंग वारो हुजे, सौदागर, यहूदी, हजम, उन्हनि बि जो ॾिठो त हाणे इंतज़ारु पिया था कयूं, सभु सुकून सां पिया आहिनि, हाणे केरु किॾे भॼंदो त उहे बि ईअं आहिलजी पिया, उन्हनि खे बि निंड वठी वई। पोड़ी मिखिरियल त जाॻे पई, पोड़ीअ जो ॾिठो त सभु सुम्ही पिया आहिनि। पोड़ी आस्ते आस्ते उतां उथी ऐं अमीर जे महल में, अमीर जी घरवारी जेका हुजे वञी हुन जे साम्हूं पई, उन खां पुछई त अमीर किथे आहे? हुन चयसि त शहर जो वाली जेको अमीर आहे सुतो पियो, तुंहिंजो कहिड़ो कमु? हिन चयसि त मुंहिंजो मुड़ुसु ग़ुलामनि जो वापारु कंदो आहे, ग़ुलामनि जो वापारु कंदो आहे। हाणे सफ़र ते जो वञे पियो ॿाहिरि, 5 ग़ुलाम मूंखे ॾेई वियो त ख़र्च पखे जे लाइ ॾियईं थो, हे खपाए थो। रस्ते में मूंखे अमीर मिलियो, उन सां मुंहिंजो सौदो बि थी वियो। 1000 दीनार में सौदो ऐं 200 माना ईअं सम्झो मुंहिंजी ॼण मिठाई। सो पाण अमीर मूंखे चयो त इहे मुंहिंजे महल ते वठी अचां, मुंहिंजे घर वठी अचां। सो मां उन्हनि खे वठी आई आहियां। हाणे तूं थी चई त उहो सुतो पियो आहे। माना अमीर सां बि ठगी पई करे। इतफ़ाक़ अहिड़ो जो उन ॾींहुं अमीर पंहिंजे ज़ाल खे, इन ई ज़ाल खे कंहिं हिसाब में 1000 दीनार ॾिना हुआ रखण लाइ। हिन जो पोड़ीअ हिन खे ईअं चयो त हिन खे यकीन थी वियो त थी सघे थो त मुंहिंजे मुड़ुस सौदो कयो हुजे, सुबुह जो पैसा ॾिना आहिनि, हीअ बि चए थी 1000 दीनार मथां इहो ई साॻियो हुजे। हिन चयसि हाणे सुतो पियो आहे, थकल आहे, मां उथारियांसि कान थी, पर भला जे तोसां सौदो कयोसीं त ग़ुलाम किथे आहिनि? पोड़ीअ चयसि त तव्हांजे महल जे दरवाज़े ते हिते सुता पिया। सुता पिया। उतां ई हुन माईअ दरीअ खां झाती पाती ॾिठई त दर जे हेठां बराबरि सुता पिया, दर जे हेठां सुता पिया। सो हिन चयो त हाणे मुड़ुस जे सौदो कयो आहे, ठीकु आहे। सो हीअ वई, सो 1000 दीनार खणी आई, हिन खे चई त अचे वटि। बाक़ी हाणे इहो आहे त 1000 दीनार फ़िलहाल मूं वटि आहिनि, तूं थी चई त 200 दीनार ॿिया चया आहीं। सो हाणे मुंहिंजो मुड़ुसु उथे त 200 दीनार पोइ मां वरी तुंहिंजे लाइ वठंदीमांइ। हिन खे चई त बसि हाणे इहे 200 दीनार तूं वठिजांइ, पर इहे बसि ईअं सम्झ ॼण तुंहिंजी मिठाई अथई, मूंखे न खपे। तूं वठिजांइ, पर इहा मिठाई तुंहिंजी अथई। हिन खे चई त हाणे हीअं करे जो मूंखे हिन ॿिए दर मां कढ, मूंखे हिन ॿिए दर मां कढ। छो जो हे ग़ुलाम ईअं सम्झो त ॼण मुंहिंजा चङे टाइम जा आहिनि हिते तातियल, मूं वटि रहियल। सो मां जो खपायां थी त थी सघे थो त उहो मूंखे ॾिसनि ऐं रोअनि, तंहिंजे करे मूंखे ॿिए दर खां टपाए। हिन महल खे दरवाज़ा थींदा आहिनि, हिन वरी ॿिए दरवाज़े खां हिन खे टपाए। पोड़ी त 1000 दीनार वठी लिकंदी लिकंदी अची पंहिंजे घर पहुती। धीउ जो ॾिठुसि, अमां ॾे ख़बर आहे वरी कहिड़ो रांदि करे आई आहीं? चई अमां तूं ॻाल्हि ई न पुछ, अॼु त वरी अहिड़ी रांदि करे आई आहीं जो शहर जो जेको अमीर आहे
उनजी ज़ाल सां ठगी करे आई ऐं 1000 दीनार वरिता अथमि। ऐं हे जेके मुंहिंजा फिरादी अथई, गॾह वारो, यहूदी, रंग वारो, हजम, सौदागर, इन 5 खे खपाए आई आहे। पर मां ॿियो न, मूंखे रुॻो इन गॾह वारे मां निभागे मां डिॼ पियो थो अचे, जो मूंखे सुञाणे सभिनी में ॿियो केरु कोन थो सुञाणे, इहो ई थो मूंखे निभागो सुञाणे। मां केरु रुॻो खुटको इन जो आहे। छोकिरी चएसि मां हाणे अलाह अलाह कर, हेॾो कमायो अथई, हाणे घरां ॿाहिरि न निकिर, हाणे घरां ॿाहिरि न निकिर, हाणे घणो अथई, भला कुझु वेही त खा। चई तूं मूंखे न सम्झाए। हे पाण में वेठी पई पैसा ॻण। होॾां जेको शहर जो अमीर हुजे उहो सुतो पियो, पंहिंजे टाइम ते उथियो जो त ज़ाल चएसि त अॼु तो कमु भलो कयो आहे, जो पोड़ीअ खां 5 ग़ुलाम तो ख़रीद कया। हिन जी अखियूं मटे थी त छा जा ग़ुलाम? चई छो ॼण अणॼाण थो थी, हे पोड़ीअ सां जो सौदो कयो हुई, पोड़ी आई, हिन जो त चरी थी छा? मां कंहिंजा ग़ुलाम कहिड़ा ख़रीद कया अथमि कंहिं खां? पोड़ीअ चयसि त हिन ज़ाल चयसि उहो पोड़ी कान आई जंहिंसां तो ग़ुलाम जो सौदो कयो हुई, 1000 दीनार ऐं चईसि 200 तोखे ॿिया ॾींदुमि। चई छा थी? चई पोइ तो हुनखे पैसा ॾिना जा? चई त हा, मां वरी छा छो न ॼाण, तो जो सौदो करे आईंसि, तूं सुतो पिए, वरी मां ॾिठा त ग़ुलाम सुता, ग़ुलाम दर ते वेठा आहिनि, सो मां त ॾिनामांसि। हीअ तकड़ में उथियो आयो ॿाहिरि, ॾिसे त भाउ साॻियो जेके सवेल न त फिराद खणी आया, यहूदी, गॾह वारो, हजम, रंग वारो, सौदागर, उहे सभु वेठा। हिन पंहिंजे सिपाहियुनि खां पुछियो त ग़ुलाम किथे आहिनि जेके पोड़ी मुंहिंजी ज़ाल खे ॾेई वई आहे? सिपाहियुनि चयो हिते ग़ुलाम वरी किथां आया? हे 5 ॼणा सो वेठा आहिनि जेके पोड़ी खे पकिड़े आया, बाक़ी ग़ुलाम त हिते कोन्हनि। पर उहे बि तव्हांजो इंतज़ारु कंदे कंदे इहो ॾिसो था त निंड खणी वई अथनि। पोड़ी अंदरि वई, पोड़ी बराबरि हिते वेठी, सो पोड़ी अंदरि वई। बाक़ी इहो आहे त सवेल हिकिड़ी बानी आई, उन अची असां खां पुछियो त पोड़ी जिन 5 खे वठी आई आहे उहे आहिनि? असां चयो हा। अड़े भणा पोड़ी असां सां बि ठगी करे वई। हिते गोड़ ते हो बुथी पिया वठी, हुननि बि दाहूं कयूं। अमीर चवनि था भाउ तव्हां दाहूं शादियूं था कयो, पोड़ी त तव्हांखे गॾु वठी आई, पर हाणे पोड़ी 1000 दीनार ईअं सम्झो त असांजा बि खणी वई आहे, तव्हांखे 1000 दीनार में हिते विकिणी वई आहे। अड़े वाह, असां त आज़ादु, असां ग़ुलाम किथां थियासीं जो पोड़ी असांखे खपायो आहे? न न न, असां हाणे ख़लीफ़े ॾे वेंदासीं, हाणे अमीरुल मोमिनीन ॾे वेंदासीं। हाणे असां अमीरुल मोमिनीन ॾे वेंदासीं। हुन चइबो अमीरुल मोमिनीन ॾे भले वञो, पर मुंहिंजो 1000 दीनार जो विया हलिया त मूंखे केरु ॾींदो? पोड़ी त तव्हांखे खपाए वई आहे मूं वटि, मां हाणे वरी तव्हांखे खपाईंदुसि, मूंखे बि कहिड़ो फ़ाइदो? मुंहिंजा 1000 दीनार विया हलिया। हेॾे हाणे फिराद जे माॻ हाणे वरी हिननि जो पाण में जहिड़ो थी वियो। हाणे होॾां उहो जेको कोटवाल हुयो, जेको ज़ाल खे चई वियो त मां मोटी ईंदुसि, त तोखे तलाक ॾींदुसि ऐं ॿी शादी कंदुसि, उहो मोटियो। अचे जो त हुनजी ज़ाल सां बि करे वई ठगी। ज़ाल सॼी हिन सां ॻाल्हि कई, ज़ाल जो हिन सां ॻाल्हि कई त हिन चयो त इन शहर जे वाली जेको आहे अमीर आहे, इन खां सवाइ मुंहिंजो को दुश्मन न आहे। तकिड़ो आयो शहर जी वाली वटि, उनखे अची तो इहो छाजो तूं वाली थियो आहे? हिकिड़ी ठग पोड़ी आहे, त उनखे इहा इजाज़त ॾिनी आहे त शहर में माण्हुनि सां ठगी कंदी वठे, माण्हुनि सां फुरूं कंदी वठे, तूं बाक़ी अमीर छाजो थियो? मुंहिंजे ज़ाल जो जेको सामान वियो आहे मां उहो तोखां वठंदुसि। हेॾा हे बि उते वेठा 5 ॼणा, अब तव्हांजो छा मसइलो आहे? उन्हनि बि साॻी ॻाल्हि कई। उन्हनि बि साॻी ॻाल्हि कई त भाउ पोड़ी असां सां बि ठगी करे वई आहे।
अमीर चयो त भाई पोड़ी हिननि खे मूं वटि खपाए वई आहे 1000 दीनार में, मुंहिंजा 1000 दीनार विया आहिनि। वालीअ चवनि त हाणे गोड़ बोड़ न कयो, अदा हाणे तुंहिंजे ज़ाल जो सामान वियो आहे, उनजो ज़िमो मां थो खणां, पोड़ीअ खे गिरफ़्तार करण बि मुंहिंजो कमु आहे, पर इहो त ॿुधायो त पोड़ीअ खे केरु सुञाणे थो? हाणे सभिनी चयो त असां हिनखे सुञाणीं था, हाणे असां सां 10-10 सिपाही ॾियो त असां हिनखे पकिड़े, हर हिक सां 10-10 सिपाही ॾियो। वाली सां हिननि खे 10-10 सिपाही ॾिना। गॾह वारे चवनि त तव्हां सभु अचो मुंहिंजे पोयां, मां हिन पोड़ी खे सुञाणींदुसि। साईं वरी सॼो टोलो वरी निकिता, हलंदा अचनि ईअं हिकिड़ी घिटीअ में हिननि खे पोड़ी ॾिसण में आई। पोड़ीअ खे वरी पकड़ियो हिन, पोड़ीअ जी बि फिटल, पर पोड़ीअ जो वरी भाॻ बि अहिड़ो हुयो, पोड़ी खे पकड़े आया, सिधो अमीर वटि वठी आया, सिधो हिनखे अमीर वटि वठी आया। त हाणे भॼी वेंदी, सिधो हिनखे अमीर वटि वठी आया। अमीर जे साम्हूं अची पोड़ी खे कनि पेश। अमीर ॾिठी पोड़ी, सभिनी चए त हा साईं हीअ आहे जंहिं असां सां ठगी कई आहे, सभिनी सुञाती। अमीर पुछियोसि त ॾे ख़बर हिननि जो सामान जेको तो ठगियूं कयूं। पोड़ीअ चयो त छाजो सामान? न मूंखे ॾिनो अथनि, न मां ॾिठो आहे, कूड़ पिया था हणनि मूं ते, अलाह जो डिॼी कोन थो थिए। मां पोड़ी हिकिड़ी साहिब माई, मां हाणे हिननि सां हेॾनि सां ठगियूं कंदसि, ये कूड़ पिया था हणनि मूं ते। अमीर क़ैदखानो जेको हुयो जेल, उनजे दारोगे खे चयो त हिनखे जेल में बंदि कयो। दारोगे चयो त साईं इहो छा था कयो? मां हिन निभागीअ खां ॼां थो, मां हिनखे अंदरि कोन विझंदुसि, छो जो जहिड़ी हर को ॻाल्हि थो करे त जंहिं कंहिंसां ठगी करे थी वञे त मूं सां खां ठगी करे वञे, मूं सां खां अटकल करे वञे, वरी मां वञा फांसी। शहर जे वालीअ छा कयो, पोड़ी सभु जेके माण्हू हुजनि फिरियादी उन्हनि समेत निकितो शहर खां ॿाहिरि दजला दरिया जे किनारे ते आयो। दजला दरिया जे किनारे ते अची वालीअ चयो सिपाहियुनि खे त वॾा हिकिड़ा लकड़ा हणो, लकड़ा हणी ऐं पोड़ीअ खे उन लकड़नि सां ॿध, पोड़ीअ खे उन लकड़नि सां ॿध, लकड़नि सां ॿधी ऐं सिपाहियुनि जो पहिरो लॻाए, सिपाहियुनि जो पहिरो लॻाए, हिन खे उते क़ाबू करे सिपाहियुनि जो पहिरो लॻाइनि। पाण वाली घर मोटी आयो। हिते सिजु लथो, पोड़ी ॿधी पई हुजे, सिजु लथो, हीअ पोड़ी जे कन ते आवाज़ु आयो त हिकिड़ो माण्हू चए पियो त शुक्र आहे अलाह जो तूं सही सलामत मोटी, काॾे ग़ाइब थी वई? त उहो ॿियो पियो चएसि त मां बगदाद में हुयुसि। मां बगदाद में हुयुसि। बदूअ चएसि मां बि बगदाद ज़रूरु वेंदुसि। बदू कॾहिं बगदाद वियो ई कोन हो। ईअं चई ऐं उहो बदू जेको हुजे सो घोड़े ते चढ़ियो ऐं चवंदो पियो वञे त मां बगदाद ज़रूरु वेंदुसि, बगदाद ज़रूरु वेंदुसि। इहो चवंदो उहो घोड़े ते ऐं हिन जे अॻियां टपियो जिते पोड़ी लटकी पई। ईअं पोड़ी ते जो नज़र पियसि त पोड़ीअ खां पुछई त केरु आहे? छो लटकी पई आहे? पोड़ीअ चएसि त मूंखे बादशाह जेको आहे सो हिते क़ैद कयो आहे। पोड़ी चएसि त मूंखे बादशाह जेको आहे सो हिते क़ैद कयो आहे। पोड़ी चएसि त मूंखे बादशाह जेको आहे सो हिते क़ैद कयो आहे। पोड़ी चएसि त मूंखे बादशाह जेको आहे सो हिते क़ैद कयो आहे। पोड़ी चएसि त मूंखे बादशाह जेको आहे सो हिते क़ैद कयो आहे। पोड़ी चएसि त मूंखे बादशाह जेको आहे सो हिते क़ैद कयो आहे। पोड़ी चएसि त मूंखे बादशाह जेको आहे सो हिते क़ैद कयो आहे। पोड़ी चएसि त मूंखे बादशाह जेको आहे सो हिते क़ैद कयो आहे। पोड़ी चएसि त मूंखे बादशाह जेको आहे सो हिते क़ैद कयो आहे। पोड़ी चएसि त मूंखे बादशाह जेको आहे सो हिते क़ैद कयो आहे। पोड़ी चएसि त मूंखे बादशाह जेको आहे सो हिते क़ैद कयो आहे। पोड़ी चएसि त मूंखे बादशाह जेको आहे सो हिते क़ैद कयो आहे। पोड़ी चएसि त मूंखे बादशाह जेको आहे सो हिते क़ैद कयो आहे। पोड़ी चएसि त मूंखे बादशाह जेको आहे सो हिते
बादशाह क़ैद कयो आहे, पर मूंखे सज़ा बादशाह इहा ॾिनी आहे त मूंखे 10 शहद पारा खाराईंदा, जे मां खाईंदसि त मूंखे छॾींदा ऐं न खाधमि त मां लटकी पई हूंदसि। पर हाणे मूंसां मुसीबत इहा आहे त मूंखे मिठी शइ वणंदी कान्हे। बदूअ चयसि भला मां सॼी उमिरि कॾहिं शहद पारा खाधा कोन, जे तोखे नथा वणनि त भला मां खावां। पोड़ीअ चयसि त मिलंदा उनखे जेको हिते ॿधलु हूंदो, ॿिए खे न मिलंदा। बदू हुन जे ॻाल्हियुनि में